नाज़रीन, मोरो मां जानी जुमानी की ख़बर है जेका अवां ताईं पहुचनि पिया। मुहर्रम अल हराम के सिलसिले में SSP नौशर फिरोज़ जो मरकज़ी इमाम बारगाह पहुची सादात अगवान सैयद काज़िम अली शाह सां गॾु रूटन जो विज़िट कई। सिक्योरिटी इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो वियो। मुहर्रम अल हराम के सिलसिले में SSP नौशर फिरोज़, मीर रोहिल खान कोसो, चेयरमैन नज़ीर अहमद मेमन, सब डिविजनल पुलिस ऑफिसर DSP मोरो डॉक्टर फ़ाइज़ा सुड्र, SHO अली अकबर खोखर ऐं ॿियनि पुलिस ऑफिसरनि सां गॾु मोरो जे मातमी रूटन जो दौरो कयो। SSP इमाम बारगाह इंतज़ामिया जंहिंमें सैयद काज़िम अली शाह सां मुलाक़ात करे जुलूसनि ऐं मजलिसनि जे रस्तनि, दाख़िली ख़ारिजी रस्तनि, निकिरण वारनि रस्तनि समेत सिक्योरिटी इंतज़ामनि जो तफ़सीली जाइज़ो वरितो ऐं विज़िट कई। उन मौके ते SSP नौशर फिरोज़ ऑफिसरनि खे हिदायतूं ॾींदे चयो त मुहर्रम अल हराम दौरान फुल प्रूफ सिक्योरिटी इंतज़ामनि खे हर सूरत में यकीनी बणायो वञे। असां संदनि ते इज़ाफ़ी पुलिस नफ़री मुक़ररु कई वञे।